नासिन अहम ख़बर के सेवण खडियों सेवण में यूसी झांगारा बाजार में बरसात पई है। जाबलू नेहियूं वही अचण सबब हर तरफ़ तबाही जा मंज़र नज़र अची रहा आहिनि। सवें घर डही पट पइजी विया आहिनि। हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो आहे, जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। बरसात मुतासिरनि जी कंहिं बि सार न लधी आहे। अञा ताईं खेनि टेंट ऐं राशन बि न मिली सघियो आहे। सख़्तु परेशान आहिनि। ख़बर ॾियूं पिया सेवण खां। सेवण जे यूसी झांगारा बाज़ार में बरसात पई आहे। जाबलू नेहियूं वही अचण सबब हर तरफ़ तबाही जा मंज़र नज़र अची रहिया आहिनि। सवें घर डही पट पइजी विया आहिनि, जॾहिं त हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणीअ हेठि अची विया आहिनि। नाज़रीन ख़बर ॾियूं पिया मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। बरसात मुतासिरनि जी कंहिं बि सार न लधी आहे। अञा ताईं खेनि टेंट ऐं राशन मिली न सघियो आहे। ख़बर ॾियूं पिया सेवण खां। सेवण में यूसी झांगारा बाज़ार में बरसात पई आहे। जाबलू नेहियूं वही अचण करे हर तरफ़ तबाही जा मंज़र नज़र अची रहिया आहिनि। सवें घर डही पट पइजी विया आहिनि, जॾहिं त हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची विया आहिनि। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ख़बर ॾियूं पिया बरसात मुतासिरनि जी कंहिं बि सार न लधी आहे। अञा ताईं खेनि टेंट ऐं राशन बि मिली न सघियो आहे। सख़्तु परेशान आहिनि। जी नासिन ख़बर ॾियूं पिया सेवण में यूसी झांगारा बाज़ार में बरसात सबब जाबलू नेहियूं वही अचण करे हर तरफ़ तबाही जा मंज़र नज़र अचण लॻिया आहिनि।